हुकूमत जो वधीक 1 लख मैट्रिक टन खंड पर डे माल घुराइण जो फ़ैसिलो टेंडर जारी। ट्रेन कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान मूजिब 1 लख मैट्रिक टन खंड जो टेंडर 11 अगस्त ते खोलियो वेंदो। कुछ ॾींहं हुकूमत खंड जे वधंदड़ क़ीमतनि खे नज़र में रखंदे 2 लख टन खंड घुराइण जो ऑर्डर ॾिनो वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,42,000 पॉइंट्स की हद पार करे पियो। कारोबार की शुरुआत 100 इंडेक्स में 1,100 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। इंडेक्स 1,42,174 पॉइंट्स ते पहुंची पियो। शहीद पुलिस एहलकारनि जी कुर्बानियुनि खे भेटा पेश करण जो अॼु ॾियारो मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, रैलियूं, क़ुरान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंहिंजे पैगाम में चयो आहे त 60 खां वधीक पुलिस एहलकारनि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो, लखे ॿारनि खे यतीम थियण खां बचायो। हज़ारे शहीद संदन फ़ख़्रु आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पुलिस जे बहादुर जवाननि खे इस्लाम जिन फ़र्ज़ अदा कंदे जानियूं कुर्बान कयूं। शहीद एहलकार बहादुरी जी अलामत आहिनि। एहलकारनि पंहिंजो जानियूं कुर्बान कयूं त जीअं अवाम बिना के ख़ौफ़ जे ज़िंदगी गुज़ारे। वॾे वज़ीर मुआद अली शाह, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार पारां पुलिस जे शहीद एहलकारनि खे भेटा पेश। वॾे वज़ीर मुआद अली शाह जो चवणु आहे त सिंध पुलिस एहलकार सूबे में अमन क़ाइम करण लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान करे रहिया आहिनि। सिंध सरकार पुलिस जे शहीदनि जी कुर्बानियुनि खे नाहे विसारियो। पुलिस जे शहीदनि जे पैकेज ऐं फ़ाइदनि में इज़ाफ़ो कयो पियो आहे। शहीद पुलिस अमलदारनि ऐं एहलकारनि जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चवणु आहे त सिंध पुलिस जे शहीदनि जे ख़ानदाननि सां बदीअ जो इज़हार करे थो। क़ौमूं कॾहिं बि पंहिंजे हीरोज़ खे नाहिन विसारींदियूं। अमन लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कंदड़ ऑफिसर क़ौम जा हीरो आहिनि। पाकिस्तान वेस्ट इंडीज़ के 14 रननि तां शिकस्त ॾेई T20 सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। अमेरिकी रियासत फ्लोरिडा जे शहर में लाउडर हिल में खेॾियल मैच में पाकिस्तानी टीम मुक़रर ओवरनि में 6 विकेटनि जे नुक़सान ते 199 रनसूं ठाहियूं। वेस्ट इंडीज़ टीम 6 विकेटनि जे नुक़सान ते 176 रनसूं ठाहे सघी। पाकिस्तान तरफ़ां साहिबजादा फरहान 74 ऐं साइम अयूब 67 रननि सां नुमाया रहिया। भोजपुर भरिसां जमाल थाणी क्षेत्र में हथियारबंदनि हथां नुजबान क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी मोहम्मद रमज़ान लोलाई खे क़तल करण बाद फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त नुजबान खे जाफ़री ऐं लोलाई बिरादरी जी बिंदुनि में पुराणी तकरार तां क़तल कयो वियो आहे। अॼु खां 7 अगस्त ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में तेज़ बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब इस्लामाबाद, पंजाब, KP, कश्मीर,
गिलगित बल्तिस्तान से कुछ हदन ते तेज बरसात पइजी सघे थी। 6 अगस्त ते बलूचिस्तान में तेज बरसात जो इम्कान है। सिंध के सामूंडी इलाइक़नि में हल्की बरसात या थोड़ो जो इम्कान है। कोट गुलाम मोहम्मद बरसा कोट टेढ़ान में निगरी नाक खस्त फोत चुदन बरिहेची सकना थी चेतन कोली के नाक के विदो वारिस निगरी के तालक अस्पताल खणाए आया। तकड़ी तिबी इमदाद बाद संगामीपुर हासमीअ ते दम ॾिनो। सिजाब जणे जो बरसा मक़तूल पुलिस एहलकार सिंध स्ट्रेटजी धुर वटि जवाबदार धुर तरफ़ां मेड़ में काफ़िलो पहुतो। थाजी अपील फरियादी धुर फैसले लाइ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो शर्त रखी छॾियो। ॻोठ कोटलाल बख्श मैसर में 1.5 महीनो अॻु पुलिस एहलकार इम्तियाज़ महसर सिंध स्ट्रेटजी ख़ादिम मैसर के इज़ी लोड जे मामले तां क़त्ल कयो वियो हो। दाऊदजानपुर भरिसां ताजु शाह के कोट अली नवाज़ मलकानी वटां 20 फुट खारो घारे सबब सभें एकड़नि ते बीठल सारियालो फसल पाणी हेठि अची वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला बावजूद को पापाशी अमलदार नाहे पहुतो। नई शाख जो पाणी घटाए पियो आहे। रानीपुर भरिसां कोट अलियाबाद वासी नुजपान अला बख्श उर्फ पिरी विसाण 28 ॾींहनि खां हुकुम बासन जो एहतजाज नौजवान जी बाज़ाबी लाइ बासन क़ौमी शाहराह ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हुयो। संदन चवणु आहे त नौजवान 28 ॾींहनि खां हुकुम आहे। घणी ॻोल्हा बावजूद संदसि को पतो नाहे पइजी सघियो। खेसि बिना देरि बाज़ाब कराए वञे। गज़ा ते इसराइली फ़ौज जा हमला जारी। हिकु ॾींहुं अंदरि 92 फ़लस्तीनी शहीद। इसराइल जे 600 खां वधीक अॻूणनि सिक्योरिटी अमलदारनि पारां ट्रंप खे ख़त। अॻूणनि सिक्योरिटी अमलदारनि जो चवणु आहे त गज़ा जंग ख़त्म करण लाइ नेतन्याहू ते दबाउ विझे।